लाहौत ला मकान। लाहौत ला मकान मौजूदा बलोचिस्तान के खुजदार ज़िले के सारूणे वारे इलाइक़े जे टाकरू सिलसिले में आहे। ही माॻु क़दीम ज़माने खां सिंध जे सूफ़ियुनि, जोगियुनि, सन्यासियुनि ऐं आरफनि जे चिले काटण ऐं ज़ियारतगाह जो मरकज़ रहियो आहे। सॼी सिंध में अक़ीदतमंद काफ़िलनि जी सूरत में हिन ज़ियारतगाह ते ईंदा रहंदा आहिनि। हिते हर वक़्तु सिंधियुनि जो मेलो मतल हूंदो आहे। ही माॻु हर साल हज़ारे यात्रियुनि खे पाण ॾांहुं मुतवजो करे थो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल यात्री कलंदर लाल शाह बादी दरगाह खां शुरू थी काफ़िलनि जे सूरत में शुरू थी वादीअ ॾांहुं 15 ॾींहंनि जी यात्रा कनि था ऐं रस्ते में नंढनि मज़ारुनि ते तरसी पवंदा आहिनि। हिन ज़ियारतगाह सां मनसूब बुज़ुर्ग जो तालुक़ सिंध जे हुक्मरान ॼाम निज़ामुद्दीन जे दौर सां आहे। ही बुज़ुर्ग समा दौर में इन इलाइक़े में वञी आबाद थियो। ॿियो लाहौत जबल ऐं उन जा गार जेके आहिनि त लाहौत हिकु आबशार मां निहायत ऊचे जबल ते गार वांगुरु जॻह आहे। लाहौत क़दीम ज़माने खां सूफ़ियुनि, जोगियुनि, सन्यासियुनि ऐं बुज़ुर्गनि जी चिलाकशी ऐं ज़ियारतगाह वारो आस्थान रहियो आहे। लाहौत ला मकान वारो माॻु कराची ऐं हब खां लाहौत ईंदड़ रोड जे ओलह में बुलंद टकरीअ ते आहे। लाहौत वारे माॻ ते रसण निहायत मुश्किल ऐं ॾोखो कमु आहे। जबल खे उभियूं चाढ़ियूं आहिनि, किथे त लोही ॾाकणियूं बि लॻल आहिनि। लाहौत ला मकान शाह बिलावल नूरानी जे मज़ार जे ॾखण में वाक़िअ आहे। उतां बि लाहौत वारे गार ते रसण लाइ हिकिड़ो अलॻि रस्तो मौजूदु आहे जेको टकरियूं टिपंदे लाहौत वारे गार ताईं अचे थो। पर अक्सर लाहौती रोड वटां निकिरंदड़ रस्ते सां लाहौत जे गार ॾांहुं पंधु कनि था। हीउ रस्तो वरवकड़ खाईंदो ख़तरनाक टकरियूं उबूर कंदो लाहौत वारे गार ॾांहुं वञे थो। गार में वञण लाइ लोही ॾाकण लॻल आहे। लाहौती लोही ॾाकण वसीले गार में वञनि था ऐं लाहौती बणिजी वञनि था। लाहौत ला मकान ऐं सैयद बिलावल शाह नूरानी जे इलाइक़े ॾांहुं ॿियनि इलाइक़नि खां रस्ता निकिरनि था। हिकु सेवण शरीफ़ खां झांगारा बाज़ार अचे थो, जितां नेंग शरीफ़ ऐं नगावल खां थींदो दरेजी पहुचे थो ऐं पोइ लाहौत अचे थो। ॿियो कराची नार्दर्न बाईपास खां हब खां शाह नूरानी वञे थो। टियों रस्तो करचात खां बि लाहौत ला मकान लाइ निकिरे थो। चौथों रस्तो जोईअ खां टंडो रहीम खान लोही ऐं दरेजी खां थींदो लाहौत वञे थो।